नालो गुलाम मुस्तफ़ा ज़ीनपुरा ऐं अली हसन ज़ीनपुर जो पुटु। हीउ ॿिज मूं लॻायो हो मिलन जंब वारनि जो 8 एकड़ ते ॿिज आहे, जंहिंजो 10 लख रुपया मक़ादो आहे ऐं ॿियो तक़रीबन 10 लख रुपया ॿियो हुन ते एक्स्ट्रा ख़र्च आहे। ऐं हिन ॿिज जी जेकी साइज़ आहे उहा 10 दाणा मुंहिंजे हथ में पिया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हे 10 दाणा आहिनि, हिन जी साइज़ इहा आहे। हिन ॿिज मूंखे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। 5-6 चकर कंपनी वारा आया मूं वटि त तव्हांजो हीउ ॿिज साइज़ कंदो असांजो साहब जेको आहे सो बैंकाक वियल आहे, उहो ईंदो हीउ ॿिज साइज़ कंदो। हाणे हीउ ॿिज पंहिंजो जेको टाइम आहे 3 महीननि खां वधीक करे चुको आहे। हाणे हिन खां पोइ हीउ कहिड़ी साइज़ कंदो। ऐं हिन ॿिज ते हिन ॿनी ते तक़रीबन मूं 20 लख रुपया ख़र्च कयो, जंहिंमें 10 लख रुपया मक़ादो ऐं 10 लख रुपया ॿियो ख़र्च। ऐं हिन ॿनी मां मूं कढिया आहिनि तक़रीबन 20,000। ऐं आउं आला इदारनि खे अपील कंदुसि त मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में आउं कोर्ट वेंदुसि मिलन जंब वारनि जे ख़िलाफ़, छो जो मूंसां हीउ ज़ुल्म थियो आहे। मेन शइ ज़मीन जी हूंदी आहे, ॿिज जे ॿिज ई सही न मिले त पोइ आबादगार केॾां वेंदो। अच्छा, जेको अॻु में पोखींदा आहियो मिलन जो ॿिज, जी उहो साॻी आहे? हीउ जेको हिन वक़्तु जे तव्हांजे हथ में आहे उहो साॻी आहे या ॿियो आहे जेको? न, हुन में वॾो फ़र्क़ु आहे। हीउ ॿिज हाणे तव्हां ॾिसो, हीउ टिंडो आहे। हाणे हीउ मिलन वारनि जो ॿिज अहिड़ो थींदो आहे छा? हीउ ॿिज ॾिसो तव्हां, हीउ 2 नंबर ॿिज सिधो सिधो असांखे लॻो आहे। 10 लख रुपया असांजो मक़ादो वियो हलियो, 10 लख रुपया असांजो ॿियो जेको ज़मीन ते ख़र्च आहे उहो वियो हलियो। पंहिंजो ज़मींदार दोस्तो, मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली आहे। मोरझर ते तक़रीबन मुंहिंजो 50 एकड़ जो फार्म आहे। हीउ मूं तक़रीबन पंहिंजो ॿिज लॻायो आहे पंहिंजो मिलन एग्रो सीड वारनि जो, जेको 12 एकड़ मूं रिवायती लॻायो आहे, जेको सुठो थियो आहे अल्हम्दुलिल्लाह। उन ते का बि क्लेम कोन्हे को। उन खां अलावा जंबो प्लस उहा रवायत क़ाइमु कई, जेको सिंधीअ में चवंदा आहिनि त 2 गिदरा मुठ में कोन ईंदा आहिनि, पर हीउ ॾिसो 4-4 गिदरा मुठ में आहिनि, जंहिंजो साइज़ मुंहिंजी सम्झ में मेहे खां बि नंढो आहे। त कंपनीअ खे हिन वैरायटी ते सोचणु खपे ऐं ज़मीनदारनि जो जेको नुक़सानु आहे उनजी भरपाई करणु घुरिजे। छो जो उन वॾो ख़र्चु कयो आहे, गिदरे ते 1.5 लख रुपया ख़र्चु आहे घटि में घटि हिकिड़े एकड़ जो। हीउ ॿिज सां तमामु महांगो वरितो आहे। तक़रीबन को मूं 6 एकड़ हीउ ॿिज लॻायो आहे। 12 एकड़ मूं रिवायती लॻायो आहे ऐं गोल्डन लॻायोसीं। माशाल्लाह गोल्डन बि सही आहे, रिवायती बि सुठो आहे। हिन मिलन कंपनी वारनि साॻियुनि जो आहे। हिन वैरायटीअ ते जेकर हीअ वैरायटी जी हीअ हालति हुई त घटि में घटि ज़मीनदारनि खे हीअ वैरायटी न ॾियणु घुरिजे। ऐं ख़ुदि हिकिड़ी कंपनी में एज़ ए ZM कमु कयां थो, त हीअ असांजी फेल्यूअर आहे पंहिंजी हिन कंपनियुनि जी। त हीअ हालति जेका ज़मीनदारनि सां थींदी सा पंहिंजो इलाही ख़राबु थींदो, ख़राबु मैसेज वेंदो हिन जो। वॾी महिरबानी। नालो मुंहिंजो सरवण एडवानी आहे। हिते 25 चक में ये 1.5 लख रुपया बनी वरितल आहे। मक़ादे ते 5 बोरियूं भाण जूं आहिनि। हे मिलन जंबन वारनि जा ॾिस, हे ॿिज हालति 40 एकड़ में वरितल आहे। उन में को 1.5 लख रुपया आहे, को लख रुपया आहे। वॾो नुक़सानु थियो आहे। महिरबानी करे नुक़सानु वॾो थियो आहे। हाणे छा करियूं असां? हे मिलन जंबोन वारनि जी चवनि था, अचनि था त चवनि था त हीअ असांखे दवा ॾियो, असांजा त पुठा लही विया आहिनि। गुज़ारिश आहे त 40 एकड़ ते ख़र्चो घणो आहे। आउं त तबाह थी वियो आहियां। 1.5 करोड़ त रुॻो मक़ादो 2 करोड़ थी वियो आहे। उन खां दवाऊं, भाण, ॿिज, ज़मीनदार असां वञूं केॾां? असां सां नाइंसाफ़ी आहे।